नाज़रीन, इस्लामकोट जे ॻोठ भावू जे तड़ जे कोली कम्युनिटी जे मर्दनि तोड़े औरतुनि थरकोल ब्लॉक 1 इंतिज़ामिया जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। पेश आहे रज़ाक वज़ीर जी ही रिपोर्ट। इस्लामकोट जे ॻोठ ब्लॉक 1 जे ॻोठ भावो तड़ में मौजूद आहियां। हिते कुली कम्युनिटी ऐं जेके ॿिया हिते ब्लॉक 1 जा मुतासिरीन आहिनि उन्हनि जे तरफ़ां मुतालबनि जी मञता जे लाइ हिते एहतजाजी कैंप लॻाई वई आहे। अचो त पाण हिन एहतजाज में शरीक ॻोठ वासियुनि खां वीचार मालूम कयूं त हिननि जो छा चवणु आहे। असां घेरे में अची विया आहियूं। कपनी जे घेरे में पावर प्लेट असांजे ॻोठ जे विच में लॻो आहे। असांजो माल मरी ख़तमु थी वियो आहे। असां जेका आहियूं सिर्फ़ु माण्हू बचा आहियूं। ॿियो असांखां ज़ुल्म वॾो आहे। असांखे इंसाफ़ करियो, असांखां कढो, कोलिन सां इंसाफ़ करियो, बसि असांखे इन कपनी सां कढो। अने असांजो हक़ ॾियो, असांजे घरनि जो हक़ ॾियो। असां लड़ी वञूं था, बसि असांखां ज़ुल्म वॾो ज़ुल्म आहे। असांजो माल मरी ख़तमु थी वियो आहे। सिर्फ़ु माण्हू बचा आहिनि। हितां मां त पावर प्लाट अची वियो। कपनी घेरे में आहियूं असीं ग़रीब। असांखे इंसाफ़ कयो। असां कोलिन सां ग़रीब ॾुखिया आहियूं ॾाढा। केॾांहुं असांजो माल वञे, केॾांहुं असीं ॿार बचो असांजो कोन थो निकिरे सघे। असां गेट तंदी लॻी वई आहे। असां घरनि मथे हिकिड़े पासे रोड आहियो, तंदी लॻी असांजे गेट पास बंदि थी आहे सभु। असीं केॾा ग़रीब निकिरे कोन था सघूं। असांखां इंसाफ़ कयो कोलिन सां इंसाफ़ कयो वञे। असां बिल्कुलु घेरे में आहियूं। असां न रोज़ी न असां वटि बनी ॿारो आहे, न असां वटि को बनी ॿारो आहे, न को माल था धारे सघूं। असां बिल्कुलु घेरे में असांखे को इंसाफ़ कयो वञे। रज़ाक वज़ीर ॻोठ भावे जो तड़ ब्लॉक 1 इस्लामकोट।